अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत 800 सीसी गाॾियुनि ऐं मोबाइल फ़ोन्स समेत 350 खां वधीक शयुनि ते रेगुलेटरी ड्यूटी ख़त्म करे छॾी। घरेलू सामान, गोश्त, मच्छी, मेवा, भाॼियूं, बूटनि, फर्नीचर, आइसक्रीम ऐं ॿियनि शयुनि ते रेगुलेटरी ड्यूटी घटि कई वई। हुकूमत सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ बि पंजाब जी चूंडुनि लाइ फंड न ॾिना। इलेक्शन कमीशन फंड ऐं सिक्योरिटी न मिलण वारी रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी। IMF पाकिस्तान में महांगाई ऐं बेरोज़गारी में वाध जी अॻकथी करे छॾी। IMF जो चवणु आहे त ईंदड़ साल पाकिस्तान में महांगाई ऐं बेरोज़गारी वधण ऐं मुआइशी तरक़ी जी रफ़्तार सुस्त रहण जो इम्कान आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।